नसीराबाद लॻे ॻोठ कुंभब्रोही खे शहर नसीराबाद ॻोठ जाड़ू वाहूचा मुरादी बिलावल सूहो सईद खान पंवर पितूजा ॻोठ समेत समय ॻोठनि सां मिलाईंदड़ पुल ज़बून हाल बणियल आहे। पुल में मुख़्तलिफ़ जॻहियुनि खां खॾा पइजी विया आहिनि, जंहिं सबबि ॻोठ वासी शहर समेत ॿियनि ॻोठनि खां कटियल आहिनि। इमरजेंसी जी सूरत में ॻोठ वासी सख़्त मुश्किलातुनि में फासी पवनि था। वाज़े रहे त इन पुल मां ॻोठ आबाद कलोड़ा, ॻोठ साहिब खान छुट्टो, ॻोठ खोरोब्रोही समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि जा ॻोठाणा अच वञ कनि था, जंहिं जे डुहण बाद अवाम सख़्त परेशान हाल आहिनि। ॻोठ कुंभब्रोही जे रहवासियुनि पारां चूंडियल नुमाइंदनि MNA मीर आमिर खान मक्सी, MPA नवाब बुरहान खान चांडियो खे अपील कंदे चयो आहे त असां PP जा वोटर ऐं सपोर्टर आहियूं, तंहिं बावजूद असां सां माटेली माओ वारो सलूक कयो पियो वञे। असांजे ॻोठ खे मुख़्तलिफ़ शहरनि सां मिलाईंदड़ इन वाहिद पुल खे 1 साल थी वियो आहे, जंहिं खे खॾा पइजी विया आहिनि। राब्ता पुल तामीर कराए ॾिनो वञे।